खाना बदोश राइटर्स कैफ़े जी महिरबानी जो हर हफ़्ते नयूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ मिलनि थियूं। हा, मिलान कुंडेरा साहिब खां वठी ताज जोए ते प्रोग्राम गुज़रियल ऐं अॼोको प्रोग्राम जेको आहे उहो तारिक अशरफ साहिब ते ऐं हसीन मुर्शद साहिबा उन जे ज़िंदगी ऐं फ़न ते जो अकाउंट जेको आहे न उहो ॾाढे आराम सां ऐं ॾाढे सुठे नमूने सां ऐं नसीब मिर्ज़ा साहिब बि गॾु वेठो त उहो बि दाद ॾिए पियो त यार लिखिजे त ईअं लिखिजे सादा ऐं ख़लील साईं मोहतरम में ख़लील साईं को अर्ज़ु करिणो हो त एॾो वॾो माण्हू आहे न वॾे नंढिड़ो मिसाल थो ॿुधायां तव्हांखे मोहम्मद मुसा जोखी साहिब जी किताब उहे ॾींहं उहे नींहं जेका हुनजी हबीती आहे साल खनि थियो छपी बदीन में हुनजी इनागुरेशन हुई त आउं तकीर करे हेठि लथुसि त ख़लील साईं हेठि वेठो त ॾाढो न्याज़मंद सां मिलियो ऐं मूंखे चई भला नवी तूं सभु चई आयो हुई मुंहिंजे लाइ त कुझु कोन छॾे। हाणे इहो माण्हू जेको तमामु वॾो कहाणीकार वॾो सियासी एक्टिविस्ट थिए उन हिकिड़े आम माण्हू लाइ चयो गुलाम नबी जॾहिं माण्हू लाइ चयो त गुलाम नबी यार तूं सभु चई आयो मुंहिंजे लाइ छा छॾियो आहे। थैंक यू वेरी मच ख़लील साईं महिरबानी। हाणे अचूं था सुहिणी ते छा आहे जो जॾहिं कामयाबी आहे न त उनजा सभु पीउ था थियनि ऐं उन्हनि जहिड़ी ॻाल्हि थो करियां। हाणे इहो किथे बि कंहिं बि किताब में कोन्हे थो नसीब साईं तवजो जी ॻाल्हि आहे। तारिक अशरफ साहिब टंडे मोहम्मद ख़ान जो फ़ौज पारे में जॾहिं आऊं अञा ॿार आहियां आऊं ॾोमे पियो पढ़ा असांजे उताग ते महिमान थियो। असांजो भाउ डॉक्टर गुलाम सेन तव्हांखे माना सॼी फैमिली जी ख़बर आहे न वज़ीर साहिबु तव्हां वेठा आहियो त डॉक्टर गुलाम सेन जेको ज़री यूनिवर्सिटी जो प्रोफेसर हो ऐं साईं पीर में जेको शाइर बि हो ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज टंडे मोहम्मद ख़ान जो प्रोफेसर हो उन्हनि जो महिमान पे आयो। मूंखे उहो माण्हू जेको आहे न नज़र पियो अचे त लारेंसपुर उन ज़माने में उन जूं फैब्रिक मशहूरु हुयूं। लारेंसपुर वोलन मिल जी उनखे शर्ट पियल हुई मतिलबु कैमल कलर जी ऐं उनखे जेके पतलून बि हुई न उहा बि उन ई मतिलबु माना उन ई कपिड़े जी उन ई रंग जी शर्ट बि उहा उन फैब्रिक जी उन रंग जी ऐं पतलून उन रंग जी। पोइ त दोस्त वॾनि जी कचहरी ही ऐं निकिरी वियुसि ज़मानो गुज़रंदो रहियो। नसीर मिर्ज़ा तो चए त जॾहिं तूं मॉडल गर्ल मोहब्बत ऐं चित्रकार लिखी त तूं पंहिंजी उमिरि खां वॾी कहाणी लिखी त आऊं जॾहिं मुंहिंजी इहा कहाणी हिते दोस्त वेठा आहिनि कि दी साहिबु वेठो आहे ताज हुजे हा त उहो दरअसल छा उनजे लिखण जा बि चइबा त जेकॾहिं तारिक साहिब वटि जॾहिं उहा पहुती त उहा 4 महीना ज़ेरे गौर रही। मदद अली सिंधी साहिब खां वठी इहे सभु त भई हीअ जेको मतिलबु न अंडर ग्रेजुएट ॿार आहे इन कीअं लिखियो आहे इहो थी नथो सघे। जेका साईं ॻाल्हि कई न उमिरि खां वॾी ॻाल्हि त केतिरो किताब में नई कहाणी कोन ॾिनई एॾो हुनखे पंहिंजे पर्चे ते मान हो त आया इहे त न आहे त हिन छोकिरे खे ग़लति नकुल वकुल ही मौन कल्पना त कोन थिए। ठीकु 4 महीननि खां पोइ हुन उहा कहाणी छपी कॾहिं छपी जॾहिं मूंखे नियापो ॾेई घुराई सरकार जो मूं तव्हांखे ॿुधायो उहो असांजो फैमिली फ्रेंड हो उन करे मुंहिंजी बचत थी जो आऊं सुहिणी में छपिजी वियुसि न त उछलाए छॾे ऐं उन डॉक्टर गुलाम सेन जे करे पंहिंजे ब्रदर वॾे ब्रदर जे करे साईं बीरबस जे करे ऐं उन करे बचा थी वियो त छाकाणि उहो असांजो फैमिली फ्रेंड हो त मूंखे नियापो थियो त तव्हां पैलेस होटल हैदराबाद में तारिक अशरफ साहिब सां मिलो न को उहा खुॾड़ी जेके नसीम ख़ान साहिब थो चए कबूतरनि जी खुॾड़ी जेको तारिक अशरफ जे घर लाइ उहो लिखे थो त कबूतरनि जी खुॾड़ी जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो त हेठि दफ़्तर हो मथे 2 कमरनि जो घर हो जंहिंमें कंपाज़िटर वेठा हूंदा हुआ पाण हिकिड़ी सादा कुर्सी ते वेठो हूंदो उन जी जाइ ते हुन मूंखे पैलेस होटल जे कमरे में तलब कयो जिते 22 महीना पोइ खां पोइ हू हथे हथ करोल या इन सिलसिले जेको जेल वारो किताब जेको आहे न उहो लिखी रहियो त आउं आयसि हाणे पैलेस सुठी होटल हुई न नंढिड़ो टेप रिकॉर्डर रखियो पाकीज़ा फिल्म जो गानो वॻो पिए नसीर साईं गुलाम अहमद जी मौसीक़ी मौसम में आशिकाना ऐं दिलि
कहीं से उनको ऐसे में ढूंढ ना, इहो गानो पे वॻो पाण लिखे ई पे मुंहिंजो तव्हां हिते उते वरी प्रेस ते तंग त आउं जल्दी चाहियां थो त हीअ किताबु मुकमल करे वठां, उनखे तमामु थोरनि माण्हुनि खे ख़बर आहे त आउं हटी रहियो पियो आहियां। पोइ मूंखे सुवाल कई त छाकाणि उन कहाणी में इलाही नयूं शयूं हुयूं, उन ज़माने जे हिसाब सां तमामु नयूं शयूं हुयूं, त पोइ मुतमइन थियो ऐं उहा छपे छॾी। पोइ मूंखे छपींदो रहियो, पोइ हिकिड़ो ॿियो रिसालो कढंदो हो तख़लीक़, सुहिणी सां पैरेलल हिकिड़ो ॿियो रिसालो बि निकिरंदो हो तख़लीक़, पोइ उन में बि छपींदो रहियो मूंखे किसो को था अॻिते था हलूं। त हिते दोस्तनि ॻाल्हि कई आहे, आउं सम्झां थो त ॾाढी जामी ॻाल्हि कई आहे असीम मुसल साहिबा, त हुनजी जेल जी ॻाल्हि त थिए थी, ऐं जॾहिं त हू की इज़म जे पुठियां बि कोन हो, हू की इज़म जो क़ाइल ई कोन हो, हू पीपल्स पार्टी जो कारकुन हो। जॾहिं पीपल्स पार्टी ठही पई त तारिक अशरफ पीपल्स पार्टी जो कारकुन किसो को था। त हाणे उन जेका असीम मुसल साहिबा ॻाल्हि कई त हुननि छा पियो लिखियो, हुन इहो पियो लिखियो त अज़हर ख़ान बिजाराणी वारे इंटरव्यू में त रस्तो कोन्हे, रोड कोन्हे, हीअ कोन्हे। हुन कहिड़ो ब्रिज पियो लोॾियो, कहिड़ियूं दीवारूं पियो लोॾियूं, पर असांजे उन समाज खे एतिरी तनक़ीद बि उहे बर्दाश्त नथे करे सघिया, एतिरी नंढड़ी ॻाल्हि बि उहे बर्दाश्त नथी करे सघिया। पोइ इलाही ॻाल्हियूं गॾु थी वियूं, सरदलाशो सफ़र बि थी वियो, हीअ बि थी वियो, साईं जी कहाणी बि थी वई, ऐं पाण इहे चवंदो कलेक्टिव किसो हलंदो रहियो। हाणे आनंद उतां जॾहिं असीं तारिक अशरफ जो ज़िक्र था करियूं त असीं 22 महीना जेल, हथी हथ गरोल, उन जी जेल, उन जी दर्द, उन जी जेल, इमदाद साईं इहो ज़मानो ॾिठो आहे, इहा दुनिया ॾिठी आहे, त लाशक त छाकाणि असांजो त वेझो हो न, असांजो त माइट हो, त उहा तकलीफ़ त पंहिंजी जाइ ते, पर हीअ किताबु जेको अमर साहिब रखी वियो आहे नसीब साहिब, ऐं हुनजो दर्द जा ॾींहं, दर्द जूं रातूं, हुनजो जेको तख़लीक़ी कमु आहे, जेका हुनजी कहाणी आहे, जेको हुनजो फ़न आहे, जेको हुनजो आर्ट आहे, उहो छो लिखी वियो। ऐं साईं सुहिणी प्रेस जी ॻाल्हि कई, ऐं नंढी हिकिड़ी ॻाल्हि करे ॻाल्हि ख़तमु थो करियां, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, हसन मंज़र जा हींअर जैलम बुक कार्नर 4 किताब छपिया आहिनि, टे रिप्रिंट थिया आहिनि, ऐं चोथों गुज़रते दिन जेको आहे हुनजो सफ़रनामो आहे, उहो उनजो प्रीम एडिशन छा थियो आहे। पर सुहिणी प्रेस जे अचण खां बाद रिहाई किताब डॉक्टर हसन मंज़र जे अफ़साननि जो मजमू, उहो सुहिणी प्रिंटर्स ऐं उहा तंहिंखां वरी अजमल कमाल अॻिते मुतासिर थो थिए, उहो सिंधी टाइप में कोन उर्दू लिखी आहे, जेके उहे माना तारिक अशरफ जा कंपाज़िटर कमु पिया, उहो जेको माना अजमल कमाल वारा जेके पाण आज जा पहिरियां शुमारा पाण नज़र में विझूं त उहो मतिलबु माना हू जेका नस्तलीक उर्दू आहे, जेका जंहिंमें अॼुकल्ह आज थो छपिजे, उन खां हू ॿी आहे, त रिहाई हुन में छपियो। त हाणे आउं मोटां थो त तारिक अशरफ साईं लाइ लख इज़तूं, वजह छा आहे त हुन मूं जहिड़े आम माण्हू खे इहा ॻाल्हि हिन नियाज़मंद शख़्स बि कई आहे, सलाम आहे ख़लील साईं खे, त असुब आउं हिंदुस्तान में मशहूरु थी हिकिड़ो ॿार प्रोफेसर पिया चवनि किथां छा आहे कीअं, ऐं ॾींहुं राति विच में आउं मक़बूल थियुसि, हिंद में, सिंध में, मोहन कल्पना ऐं गुलाम नबी, हुनजो मुआज़नो पियो थिए, इहा का मस्करी त कोन्हे, हिकिड़े ॿार जो हिकिड़े तमामु वॾे चोटी जे लेखक सां मुआज़नो पियो थिए, 4 महीना मतिलबु एग्ज़ामिन पियो थिए उहो अफ़सानो। किसो को त हाणे अचूं था त हू असांजो हिकिड़ो क्रिएटिव राइटर हो, फिक्शन निगार हो, ज़बरदस्त कहाणीकार हो, ऐं उन सां गॾु असांखे हुन एडिटोरियल यादि आहिनि, असांखे हुन इंटरव्यू यादि आहिनि, ऐं आउं जेको छा असांजा मोबाइल्स बि रहिया आहिनि नसीर साहिब जा असांजा अदब ते, आउं जेको छा त ॾिसो इंसानी ज़िंदगी में हवादिस आहिनि ई आहिनि, इंसानी ज़िंदगी में मसाइल आहिनि ई आहिनि, हू कहाणी जो तहरीक जो माण्हू हो, हुन सिंधीअ में कहाणी जी तहरीक हलाई, सुहिणी जेका हुई न, असीं सभु कहाणी लिखणु उतां ई सिखिया आहियूं,
तारिक अशरफ सिंधी कहाणी जो बुनियाद रखंदड़, उन जा जेके माना मुख़्तलिफ़ पासा आहिनि उन्हनि ते नज़र रखंदड़। उन खां पोइ आख़िरी ॾींहुं जेको माना हुनजो आहे प्रिंस कॉम्प्लेक्स में जेकॾहिं ग़ुलाम नबी मोहर हुजे हा त उहो ॿुधाए हा आउं एतिरो दिलेर न आहियां, आउं इन मामले में दिलगीर थी वेंदुसि जेकॾहिं आउं तारिक अशरफ जे आख़िरी ॾींहं जी ॻाल्हि करियां। हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु करियां थो, हारुकी मुराकामी जो हींअर नाविल शायदि थियो आहे काफ़का ऑन द शोर। हुन में हिकिड़े किरदार जे मथां हिकिड़ो जुमिलो आहे त कॾहिं कॾहिं क़िस्मत किरदार जो इंतिख़ाब कंदी आहे, कॾहिं कॾहिं क़िस्मत माण्हूअ जो इंतिख़ाब कंदी आहे। ऐं मुंहिंजो सुवाल इहो आहे त क़िस्मत तारिक अशरफ जो इंतिख़ाब छो कयो? सिंधी कहाणी लाइ, सिंधी अदब लाइ, असां सभिनी लाइ। अॼु 2023 में खाना बदोश राइटर्स कैफे में असीं 30 माण्हू गॾु वेठा आहियूं, 30 ई पढ़ियल माण्हू वेठा आहियूं। इन खां मथे मरी वियल माण्हू खे 3 ॾींहं खां मथे केरु यादि कोन थो करे, 3 खां पोइ केरु कंहिंखे यादि कोन थो करे। पर जॾहिं ताईं ॾींहुं आयो यादि रहो, तव्हां ॾहाका यादि रहो माण्हू जे दिलनि में। तव्हां अहिड़ो कमु करे वञो त हुन अदब लिखियो। जेके वरी ख़लील साईं ॻाल्हि कई, हुन ॾाढी सादगी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी ऐं सादगी सां उहे पैसनि कमाइण जे चकर में कोन कयो, हुन पोरिया कया। ऐं नफ़ीस माण्हू हो जी मूं तव्हांखे ॿुधायो हुनजे लिबास मां, जेको मूं हुनखे पंहिंजे असांजे उताग में चंदीमान ख़ान ख्वाजे पाड़े में उहो ॾिठो, उन जी हिफ़ाज़त त दंग जी ॻाल्हि आहे। त मोटूं था त क़िस्मत जेको आहे न उन अजीब इंतिख़ाब कयो न। एतिरा ॾुख, एतिरा सुख, एतिरियूं कामयाबियूं, एतिरी ज़िंदगी, एतिरो अदब। पर आउं इहो चवंदुसि त असांजा ही सभु जेके दोस्त वेठा आहिनि, जॾहिं नसीर साहिब खे ख़ासि तौर ते, इदरीस साहिब खे ख़ासि तौर ते, त बराबरि हुन असां लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पर हुन जेको फिक्शन लिखियो आहे, हुन जी दर्द या ॾींहं दर्द जूं रातियूं, उन ते बि ॻाल्हि थियणु घुरिजे। रुगो 22 माना जेल ते बि ॻाल्हि थियणु घुरिजे, पर हुनजे फिक्शन ते बि ॻाल्हि थियणु घुरिजे। ऐं बाक़ी हुन ज़िंदगी कहिड़ी गुज़ारी ऐं क़िस्मत हुनजो हुन माण्हू जो इंतिख़ाब छो कयो। त जॾहिं साहिबु असांजी वेठी आहे त कल्ह असां हुन ऑफिस में असदुल्ला ख़ान ग़ालिब खे यादि कयो। सुबह करना शाम का, लाना है जुए शीर का। तारिक अशरफ जुए शीर जे लाइ पहाड़ कटींदो रहियो। थैंक यू वेरी मच।